मटियारी ज़िले एजुकेशन खाते पारां GST जा 58 पोस्टिंग ऑर्डर जारी कया विया। DO ऑफिस मटियारी में DO सेकेंडरी खुदाबख्श मेमन, DO प्राइमरी इकबाल मेमन, काज़ी शुएबुर रहमान पारां 58 शागिर्दनि खे नवां पोस्टिंग ऑर्डर जारी कया विया, जंहिं सबब नौजवाननि में ख़ुशी जी लहर छाइजी वई। DO सेकेंडरी खुदाबख्श मेमन मूजिबि ॿिए फेज़ में अॻे असां 40 ऑर्डर ॾेई चुका आहियूं ऐं हाणे बि 40 ऑर्डर थी विया आहिनि। DO खुदाबख्श मेमन मूजिबि नवां उस्ताद भर्ती थियण सां केतिरा स्कूल खुली वेंदा, जंहिंसां ज़िले अंदरि तालीम जी बहितरी में मदद मिलंदी। हुन चयो त 90% स्कूलनि में उस्ताद ऐं नओं फर्नीचर ॾेई चुका आहियूं ऐं 10% रहियल स्कूलनि में उस्ताद ऐं फर्नीचर इलेक्शन बाद अगस्त ताईं मुकमल थी वेंदो। DO प्राइमरी इकबाल मेमन चयो त ज़िले अंदरि 908 उस्तादनि में पोस्टिंग ऑर्डर ॾिना आहिनि। 40 जी पॉलिसी तहत जेके वधीक 60 खां मथे जायूं बाक़ी आहिनि उन्हनि ते पिण मेरिट तहत ऑर्डर ॾिना वेंदा। स्कूलनि जी इमारतुनि खे ठाराइण लाइ पिण सिंध गवर्नमेंट खे लिखियो आहे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।